नाज़रीन, मिर्गीअ जे मर्ज़ खां बचाव बाबति आगाही ॾियण वारे आलमी ॾियारे ते PMC अस्पताल नवाबशाह में न्यूरोलॉजी डिपार्टमेंट ऐं एपिलेप्सी मेडिकेयर फाउंडेशन पारां हिक ॾींहं जी मुफ़्त कैंप लॻाई वई। रिपोर्ट कयो आहे AK डाहिरी। मिर्गीअ जे आलमी ॾियारे जे मौक़े ते PMC अस्पताल नवाबशाह में न्यूरोलॉजी डिपार्टमेंट ऐं एपिलेप्सी मेडिकेयर फाउंडेशन तरफ़ां हिक ॾींहं जी मुफ़्त कैंप लॻाई वई, जंहिंजो इफ़्तिताह न्यूरोलॉजी डिपार्टमेंट जे असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर अवेस बशीर लाड़िक ऐं डॉक्टर मोतीराम भाटिया कयो। कैंप में मिर्गीअ जे मर्ज़ में मुब्तला मरीज़नि जी चकास ऐं टेस्टनि सां गॾु दवाऊं बि पिणु मुफ़्त ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते डॉक्टर मोतीराम भाटिया, डॉक्टर अवेस बशीर लाड़िक, मोहम्मद ज़मान सूमरो आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त मिर्गीअ जो मर्ज़ ला इलाज नाहे। 3 साल जो मुकम्मल कोर्स करण वारे 100 मरीज़नि मां 70 मरीज़ बिल्कुलु ठीक थी करे नॉर्मल ज़िंदगी गुज़ारनि पिया। मिर्गी जी जेका बीमारी आहे उहा 2 खां 3% आहे वर्ल्ड वाइड। ऐं मिर्गी वारे मरीज़नि में जेको उन्हनि खे लॻंदो आहे त असांखे ही का दिमाग़ जी बीमारी न आहे, ही को असरात आहे, जिन आहे, त उन जे करे असांजे मरीज़ जॾहिं बीमारी शिदत थींदी आहे पोइ असां वटि प्रेज़ेंट थींदा आहिनि। पर उन में बि उन्हनि खे घबराइण जी का बि ज़रूरत न आहे, उन्हनि जो बि इलाजु मुमकिन आहे। ऐं दवा वठण सां ई इलाजु कराइण जे मक़सद सां ई उन्हनि जो अधु इलाजु थी वेंदो आहे। दवायूं अवेलेबल आहिनि, डॉक्टर सां खुली ॻाल्हाइण ई तव्हांजी अधु बीमारी जो इलाजु आहे। कैंप करण जो मक़सदु मिर्गीअ जे बारे में आहे। हिन कैंप करण में असां मिर्गीअ जे मरीज़नि खे मिर्गीअ जे बारे में आगाही ॾेई सघंदासीं, उन्हनि सां जेके गॾु ईंदा उन्हनि खे ॿुधाए सघंदासीं ऐं दवाऊं पिणु फ्रीअ में असां उन्हनि खे ॾींदासीं। हीअ हिकु दिमाग़ जी बीमारी आहे। हीअ उहा ईअं बीमारी आहे जीअं दिलि जी बीमारी थींदी आहे या शुगर जी बीमारी थींदी आहे, ऐं हिन बीमारीअ जो इलाजु पिणु मुमकिन आहे। असां 2017 खां इहा असां फाउंडेशन डेवलप कई आहे। उन जे थ्रू असां तक़रीबन 4000 माण्हू खां रजिस्टर करे वेठा आहियूं ऐं असां उनखे फ्री मेडिकेशन बि ॾींदा आहियूं। असांजे NGO जो मक़सदु इहो ई आहे त असां माण्हुनि में इहा जागृता पैदा कयूं त एपिलेप्सी हिकु क़ाबिल इलाजु मर्ज़ आहे ऐं माण्हू बजाए हिन जे हेॾां होॾां वञनि त इलाजु कराइनि। ऐं 100 मां 70 माण्हू प्रॉपर इलाजु करण सां 2.5 खां 3 साल इलाजु करण सां 100% ठीक थी पंहिंजी रूटीन लाइफ गुज़ारे सघे थो। मिर्गीअ जी बीमारीअ खां छुटकारो हासिल करणो आहे त मुकम्मल कोर्स करे बिल्कुलु नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे सघिजे थी। कैमरामैन फरमानुल्लाह सां गॾु AK डाहिरी, आवाज़ TV न्यूज़, शहीद बेनज़ीराबाद।